भूत बंगले जो ॾेख ॾींदड़ खंडर ऐं सड़ियल आलीशान इमारत कंहिं दौर में बुल्ले शाह करीम जो ख़ूबसूरत इंस्पेक्शन बंगलो हो जिते आला ऑफिसरनि जी अक्सर आमद हूंदी हुई। 80 जे ॾहाके खां पोइ हिन इमारत जे उजड़नि जो सिलसिलो शुरू थी वियो। वरी 2005 में सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जे तालके नाज़म थियण बैदि हिन इमारत खे हुन ॿीहर मरमत ऐं तमीर कराए उनखे गेस्ट हाउस जो दर्जो ॾिनो। पर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जे वञण बैदि हीउ बंगलो वरी उजड़णु शुरू थी वियो। 2007 में शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत बैदि न सिर्फ़ हिन गेस्ट हाउस खे बाहि ॾेई साड़ियो वियो पर हिन में पियल लखें रुपयनि जो फर्नीचर ऐं क़ीमती सामान चोरी कयो वियो। उन बैदि वरी कंहिं बि हिन बंगले जी सार न ॾिठी। अॼु ही इमारत पंहिंजे आलीशान माज़ी खे यादि करे रोए पई पर को बि हिन जी फ़रियाद ॾिसण ऐं ॿुधण वारो कोन्हे।